नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी। उन खां अॻु में जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात जो वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, पंहिंजे बच्चन खे क़ुरान जी तालीम ॾियारियो ऐं उन्हनि जी सुठी तरबियत कयो। ही वालिदैन जे मथां हक़ हूंदो आहे जो पंहिंजे बच्चन खे सुठो अखलाक सेखारीनि ऐं सुठी तरबियत कनि। सो हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े मरतबे कंहिं क़ब्र जे भर खां गुज़रिया त पाण ॾिठूं उन क़ब्र वारे खे अज़ाब थी रहियो आहे ऐं उहो सख़्तु अज़ाब में गिरफ़्तार आहे। जॾहिं कुझु देरि गुज़रण खां बाद में हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि उन साॻी क़ब्र खां गुज़रिया तो पाण ॾिठूं उन क़ब्र में नूर ई नूर आहे ऐं उन क़ब्र जे मथां अल्लाह जी रहमतनि जो नुज़ूल थी रहियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जी दरबार में अर्ज़ु कयो, मौला ही छा मामिलो आहे? पहिरीं गुज़रोसि त हिन जे मथां अज़ाब थी रहियो हो, कुझु देरि बाद जॾहिं आयो आहियां त हिन क़ब्र में नूर ई नूर आहे, हिन जे मथां रहमतनि जो नुज़ूल आहे, ही छा मामिलो आहे? अल्लाह पाक जी दरबार मां आवाज़ आयो। अल्लाह पाक फरमायो, ऐं ईसा अलैहिस्सलाम ही शख़्स गुनाहगार हो ऐं उन्हनि गुनाह जे करे अज़ाब में गिरफ़्तार हो, लेकिन बवक़्त विसाल जे वक़्तु हिन जी घरवारी उम्मीद सां हुई। उनखे छोकिरो ॼाओ। उन छोकिरे खे उन्हनि अॼु मदरसे मोकिलियो, उस्ताद वटि पढ़ण जे लाइ मोकिलियो। उन छोकिरे वञी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी ऐं उस्ताद उनखे बिस्मिल्लाह पढ़ाई। पोइ मूंखे हया आई त आऊं उनखे ज़मीन में अज़ाब कीअं कयां, जंहिंजो छोकिरो जंहिंजो औलाद ज़मीन जे मथां मां अल्लाह जो नालो वठी रहियो आहे। त दोस्तो, असां तव्हां पंहिंजे बच्चन खे क़ुरान जी तालीम ॾियारियूं ऐं उन्हनि खे अल्लाह जो नालो वठणु सेखारियूं। यकीनन जेको अल्लाह जो ज़िक्र करे थो उन जे मथां अज़ाब दूर थी वञे थो। ऐं पंहिंजे बच्चन खे अल्लाह जे अॻियां झुकणु सेखारियो ऐं उन्हनि खे अल्लाह जी इबादत करणु सेखारियो। अल्लाह जे ख़ौफ़ में उन्हनि खे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सेखारियो ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत सेखारियो। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।